एक सिंध जवां, एक सकाफत जवां, नारो सदा जिए सिंध हणा, जिए सिंध जवां। अवामी न्यूज़ HD चैनल जे पारां एक सिंध एक सकाफत जे नाम सां अचो खेत खेड़ियूं, अचो सोन मेड़ियूं, सिंधाबाद मारू खुशहाल, एक सिंध एक सकाफत। अचो सब गॾिजी करे अवामी न्यूज़ HD चैनल जे सट ते 1 दिसंबर ते सिंध जो सकाफ़ती दिहाड़ो भरपूर नमूने सां मेरांगी मौजनि में मल्हायूं। जिए सिंध जी सकाफ़त। नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे राणीपुर खां ख़बर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ पारां हिक सिंध हिक सकाफ़त जे सिरे सकाफ़ती ॾियारे खे भरपूर मल्हाइण जे लाइ राणीपुर गवर्नमेंट प्राइमरी स्कूल ऐं मिडल स्कूल दराजा शरीफ़ जे उस्तादनि शागिर्दनि पारां सकाफ़ती रैली कढी वई। रैली मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां थींदे हज़रत सचल सरमस्त ताईं पहुती, जिथे उस्तादनि ऐं शागिर्दनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे दूल्हे दरियादी सचल सरमस्त जे मज़ार ते दुआ घुरी रहिया आहियूं त सिंध असांजी क़ाइमु रहे ऐं असांजी सकाफ़त बि क़ाइमु रहे ऐं असांजा सिंधी चैनल जेके आहिनि अञा बि वधनि। ख़ुदा उन्हनि खे हिमत ॾे। असांजी सॼी सिंध जा जेके सिंधी आहिनि ऐं सॼी पूरी दुनिया में मशहूरु ऐं माइनाता थियनि। ऐं सिंधी इहो घुरनि था, न बुलेट, न बारूद, न गोली, न बम, सिर्फ़ु हिकु बुक ऐं कलम। मुंहिंजी सिंधियुनि सभिनी खे गुज़ारिश आहे त पाण बि पढ़ो, पंहिंजे बचड़नि खे बि पढ़ायो, पंहिंजे नियाणियुनि खे बि तालीम ॾियो त जीअं असांजी सिंध जी सकाफ़त बि वधे, सिंध उजागर थिए ऐं सिंधी कामयाबु थियनि। तॾहिं असांजी कामयाबी आहे जॾहिं असां इल्म जो कलम खणंदासीं। अॼु इहो असीं चैनलनि सां वचन था कयूं त कमल गुल मां कोको न थींदो, न थींदो, कमल गुल मां कोको न थींदो, न थींदो, बुखारीअ खां धोको न थींदो, न थींदो, लॼाई जंहिं जीजल जी थञ लोको उन जहिड़ो थोको न थींदो, न थींदो, न थींदो, न थींदो। गवर्नमेंट मिडिल स्कूल दरादा जे तरफ़ां अॼु हिक सिंध हिक सकाफ़त जे तरफ़ां जेका रैली कढी आहे अवामी न्यूज़ सां गॾु असां मल्हाए रहिया आहियूं। जेका इहे भरपूर नमूने जेका मल्हाए रहिया आहियूं या तव्हां ॾिसी रहिया आहियो, असांखे अवामी न्यूज़ जा तमामु शुक्रगुज़ार आहियूं जेका असांखे सपोर्ट ॾिनी आहे ऐं असां हिनजे करे मल्हाए सिंध जिए सिंध जीअं होश मोहम्मद शीती आहे नारो हयूं त मरसूं मरसूं सिंध न ॾिसूं। इहो नारो हर पल बुलंद रहंदो ऐं इहो नारो असां हणंदा रहंदासीं जेसिताईं असांजी साह जी घड़ी हूंदी। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।